नाज़रीन, पंगरियो जे खांगी स्कूल पारां शागिर्दनि जी ज़हनी सलाहियत आज़माइण लाइ हर साल जीअं हिन साल बि यूनिवर्सिटी तर्ज़ जी टेस्ट वरिती वई। उन ई हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे अलीगुल खोसो। पंगरियो जे ब्राइट फ्यूचर मॉडल स्कूल पारां शागिर्दनि जी ज़हनी सलाहियत जी परख ऐं अवसर लाइ हर साल जीअं हिन साल बि यूनिवर्सिटी तर्ज़ जी मेगा टेस्ट जो एहतमाम कयो वियो, जंहिंमें सभई शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि टेस्ट ॾिनी ऐं आयल महिमाननि स्कूल इंतिज़ामिया आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त हमारा ये मेगा टेस्ट लेने का मकसद ये है कि जब हम किसी यूनिवर्सिटी में जाएंगे वहाँ पर भी हमें ऐसा माहौल प्रोवाइड होगा, जब हम यहीं से प्रैक्टिस करके जाएंगे तो वहाँ पर जाके हमें मुश्किलात नहीं होगी। मैं ब्राइट फ्यूचर स्टाफ की एक मेंबर हूँ और हमने आज जो ये टेस्ट लिया है इसका मकसद ये है कि यहाँ के स्टूडेंट्स को प्रिपेयर किया जाए उनके फ्यूचर के लिए, यानी कि अगर वो कहीं भी यूनिवर्सिटीज़ में जाएँ और टेस्ट अटैम्प्ट करें तो उन्हें कोई भी प्रॉब्लम ना हो करने में। असांजी टेस्ट जो इहो मक़सदु आहे त असीं पंगे शहर खां निकिरी ॿिए कंहिं बि यूनिवर्सिटी में तव्हां मैट्रिक पास करे यूनिवर्सिटी में या कॉलेज में वेंदासीं त उते हिन टाइप टेस्ट आहिनि ऐं उते असांखे मदद मिलंदी त उते हिन टाइप के क़िस्म टेस्ट जेके आहिनि उहे असांखे मुश्किल कंदा आहिनि। जिन लाइ असीं हिते हितां खां शुरूआति असांजी प्रैक्टिस थी वई आहे त असीं जीअं अॻिते वञी करे पंहिंजे मक़सद खे अचीव करे पंहिंजे वालिदैन जो, पंहिंजे उस्तादनि जो, पंहिंजे पंहिंजो नालो। असल में ही जेका मेगा टेस्ट जो जेको पर्पज़ आहे त ॿ मक़सद आहिनि। हिकिड़ो मक़सदु इहो आहे त इहे जेके स्टूडेंट्स आहिनि जेके 7 खां 10 क्लास ताईं इन्हनि खे असां ऑब्जेक्टिव टाइप क्वेश्चन पेपर ॾिना अथऊं, जंहिंमें 200 क्वेश्चन ऐं 3 कलाकनि जी टेस्ट आहे। त हिकिड़ो त मक़सदु इहो आहे त इनमें इन जी जेका असां बिल्ड थींदी कैपेसिटी बिल्ड थींदी ऐं कॉम्पिटेंसी इनहांसमेंट थींदी, नंबर 1। नंबर 2 जेको आहे इहो आहे त हिन सां असांखे हिन जी स्किल्स इनहांसमेंट जेका आहे उन जी ख़बर पवंदी त स्किल्स इनहांसमेंट केतिरे हवाले सां हिननि जी स्किल्स इनहांसमेंट थिए थी। त असां कोशिशि कयूं था हिते जेके सिंध एजुकेशन फाउंडेशन जे सहकार सां असां पंगरे में हीअ स्कूल में 550 ग़रीबनि जा ॿार फ्री एजुकेशन वठनि था ऐं ईंदड़ साल खां इंशाअल्लाह ताला जेको सो असां कॉलेज ग्रीनलैंड कॉलेज जे हवाले सां दाख़िला ॾींदासीं। हुननि वधीक चयो त पंगरियो जहिड़ी पसमानदा इलाइक़े में यूनिवर्सिटी तर्ज़ जी टेस्ट जो इंतज़ाम करण ते स्कूल इंतिज़ामिया जस लहे थी। हिन स्कूल में यूनिवर्सिटी लेवल जी तर्ज़ ते मेगा टेस्ट मुनक़द करे शागिर्दनि जी सलाहियत खे परखियो वियो आहे ऐं अहिड़नि टेस्टनि सां ॿहिराड़ी या शागिर्द यूनिवर्सिटी ताईं पहुची आला तालीम हासिल करे सघंदा। कैमरामैन आसफ अली वेड़ो सां गॾु अलीगुल खोसो, आवाज़ टीवी न्यूज़ पंगरियो।